दोस्तों मंसूर खान हाणे रहज़न ऐं ककर वारनि खे एतबार ॾियारण जे लाइ हुननि खे हिकु चकर हिकु भेरो ॿीहर घुराईंदो ऐं उन्हनि सां मुलाक़ात कंदो ऐं उन्हनि खे चवंदो, अगरि मां तव्हां सां ॿ कयां हा या धोखो कयां हा पोइ तव्हांजी जेका यानी छोकिरी आहे कूंज उहा वापसि न कयां हा। मां उन सां निकाह बि करे सघां पियो, कोर्ट में उनखे पेश करे ऐं तव्हांखे गिरफ़्तार बि कराए सघां पियो, मां घणो कुझु करे सघां पियो। बहरहाल मां ईअं न कयो, मां तव्हांजी इज़त तव्हां ते ई पुॼाई, लेकिन तव्हां इन शइ ते भरोसो न कयो। विच में वार मीर जाफ़र कयो आहे ऐं तव्हां मुंहिंजे मथां शक सम्झी वेठा आहियो। दोस्तो तव्हां सोचींदा हूंदव मीर जाफ़र या मीर सादिक केरु हुया ऐं इहो नालो छो खणंदो आहे हर चकर मंसूर खान शाहनवाज़ खान ते। इहो थोरो दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां थो। मीर जाफ़र उहो हुयो जंहिं टीपू सुल्तान सां गद्दारी कई हुई, पंहिंजी क़ौम सां गद्दारी कई हुई ऐं उन अंग्रेज़नि जो साथ ॾिनो हुयो ऐं टीपू सुल्तान जे लाइ वापसी जा किले जा गेट दरवाज़ा बंदि करे छॾिया हुआ, जेको टीपू सुल्तान विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वियो दुश्मननि सां। टीपू सुल्तान खे धोखो ॾिनो हुयो मीर जाफ़र, तंहिंजे करे मीर शाहनवाज़ खान खे मीर जाफ़र तॾहिं चवंदो आहे मंसूर खान त हीउ पंहिंजी क़ौम जो गद्दार आहे, हीउ पंहिंजी क़ौम सां सचो न आहे। इन जो मतिलबु इहो आहे दोस्तो। असांखे ॾींदा इजाज़त, सब्सक्राइब ज़रूरु कंदा।